जय जय श्री सीताराम। जय हनुमान जी महाराज। प्रिय भक्तों, आज मैं आप सभी को हनुमान जी महाराज का एक ऐसा चमत्कारी मंत्र बताने जा रहा हूँ जिसको अगर आप कोई भी कार्य करते समय या बिस्तर पर लेटे लेटे या बैठे बैठे ही कोई भी कार्य करते समय इस मंत्र को अगर आप सुनते हैं तो आपके जीवन में चल रही जितनी भी बाधाएं हैं एवं समस्याएं हैं वो सभी खत्म हो जाएंगी, नष्ट हो जाएंगी। तो आइए इस परम कल्याणकारी मंत्र को सुनते हैं, लेकिन सुनने से पहले मेरी आप सबसे एक छोटी सी रिक्वेस्ट है। अगर आप हमारे इस YouTube चैनल पर नए हैं तो हमारे इस YouTube चैनल को सब्सक्राइब कर लीजिए और कमेंट में जय हनुमान जी लिखकर अपनी हाजिरी अवश्य लगाएं। ओम ऐं ह्रीं हनुमते श्री रामदूताय नमः। 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 ओम ऐं ह्रीं हनुमते श्री रामदूताय नमः।
ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः। ॐ ऐं ह्रीं हनुमते श्रीरामदूताय नमः।